अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे काण कनी जे काण मां त काणूं कढां कंचूं। हू उमिरि जो नंढो छोकिरो हो ऐं पंहिंजे माउ जो आख़िरी औलाद हो। संदसि पीउ काफ़ी अरसो पहिरीं गुज़ारे वियो हो। वॾा भाउर ऐं भेणियूं पंहिंजे पंहिंजे हवाले सां ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। बाक़ी हू हो जेको पंहिंजी माउ सां गॾु रहंदो हो। संदसि हयातीअ जा सिलसिला बि अजीब हुआ। हिकु घर जो किरायो ईंदो हो जंहिंमां ख़र्चनि जो पूराओ थींदो हो। पढ़ाईअ जो ख़र्च बि हलंदो हो त ज़िंदगी बि अॻियां सफ़र कंदी वई। संदसि माउ खे पियानो वॼाइण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। उहा पाण त न वॼाए सघंदी हुई, पर खेसि उहा हसरत हुई त उहा पंहिंजे पुट जो वॼायल पियानो ॿुधी सघे। रोबे खे पंहिंजे माउ जी ख़्वाहिश जो इल्मु हो ऐं उन करे ई जॾहिं संदसि माउ खेसि मौसीक़ी सेखारींदड़ उस्ताद वटि वठी आई त हुन का बि चूं चरां न कई। सेखारींदड़ उस्ताद खे रोबे खे सेखारण में ॾाढी ॾुखियाई पेश अचणु लॻी, छाकाणि त मौसीक़ी रोबे जे ॼाण वटां न हुई। संदसि सुर फिरियल हूंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं हू बेतालो बि थी वेंदो हो। उस्ताद खे सेखारण जी ॾाढी कोशिशि कई। हू पाण बि महिनत कंदो हो, पर उस्ताद जो एतबार हासिलु करण में नाकाम वियो हो। माउ जो उत्साह मिसाली हो। उहो हर हफ़्ते रोबे खे पियानो सेखारींदड़ टीचर वटि मोकिलींदी हुई। घर ते खां सबक़ु ॿुधंदी हुई ऐं खेसि पक हूंदी हुई त हिकु ॾींहुं संदसि पुटु हिकु वॾो पियानिस्ट थींदो ऐं शाहकारीअ सां पियानो वॼाईंदो। हिकु ॾींहुं रोबे पियानो सिखणु आयो। उस्ताद सम्झियो त हाणे रोबे बि ॻाल्हि खे सम्झी वियो आहे ऐं शायदि सिखी सिखी थकिजी पियो आहे। खेसि उहो बि इत्मीनान थी वियो त ॿारड़ो हाणे खां ई सम्झी वियो, छाकाणि त हुन जे वॼाइण में के ख़ासि उमेदूं कोन हुयूं। कुझु ई ॾींहंनि में पियानो टीचर खे शहर में पियानो वॼाइण जो हिकु ज़बरदस्त प्रोग्राम मिलियो। हुन पंहिंजे सभिनी शागिर्दनि खे तयारु कयो। ओचितो वठसि रोबे जी फ़ोन आई जंहिं मिंथ कई पए त खेसि बि वॼाइण जो मौक़ो ॾिनो वञे। टीचर रोबे खे ॿुधायो त हू वॼाइण में एॾो सुठो कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त हाणे हू शागिर्द बि नाहे रहियो, छाकाणि त काफ़ी ॾींहंनि खां हुन सबक़ु सिखणु बंदि करे छॾियो आहे। रोबे खेसि मिनतूं कंदो रहियो त रुॻो हिकिड़ो मौक़ो मिले, मां अव्हां जी इज़त घटि थियणु कोन ॾींदुसि। ॿार जी मिंथ मेड़ वधंदी वई ऐं आख़िरकार टीचर उन ॻाल्हि ते राज़ी थी त हूअ खेसि हिकिड़ो मौक़ो त ॾींदी, पर उहो मौक़ो उन महफ़िल जे सभ खां आख़िरी लम्हनि में हूंदो। टीचर सम्झो त जॾहिं महफ़िल में ॿिया सभु बहितरीनु नमूने सां वॼाईंदा त उन्हनि सभिनी जी कारकर्दगी ॾिसी महफ़िल जे आख़िरी लम्हनि में रोबे पाण ई माठड़ी करे वॼाइण खां पासो कंदो। महफ़िल जो ॾींहुं आयो। सॼो हाल माण्हुनि सां खचाखच भरियल हो ऐं हर ॿार बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनी। रोबे हर कंहिंखे ॾिसी रहियो हो। टीचर जो ख़्यालु हो त हू चुपचाप हलियो वेंदो, पर हू वेठो रहियो ऐं आख़िर संदसि कारकर्दगी ॾेखारण जो बि वारो आयो। जॾहिं संदसि नालो वरितो वियो त संदसि कपिड़ा बि मौक़े महिल जे हिसाब सां मुनासिब न हुआ ऐं मथां वरी वार बि फिटल हुअसि। टीचर ॾाढी परेशान थी वई। खेसि लॻो त सॼी शाम जी बहितरीनु कारकर्दगी ख़ाक थी वेंदी। उन परदे जे पोयां इशारो करणु चाहियो, पर हाणे देरि थी चुकी हुई ऐं रोबे सभिनी जे साम्हूं अची वियो हो। हुन जीअं ई वॼाइणु शुरू कयो त सॼे हाल में माठ थी वई। संदसि वॼाइण जो हुनर बाकमाल हुयो। माण्हू हिन नंढड़े ॼमार जे पियानिस्ट खे ॾिसी हैरान हुआ। संदसि हिकु हिकु सुर ते ताड़ियूं वॼी रहियूं हुयूं ऐं उहो साबित थी चुको हो त हुन हिन शाम जी सभ खां बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनी हुई। संदसि वॼाइण जे ख़ात्मे ते टीचर समेत सॼो हाल संदसि एतिराम में उथी खड़ो थियो। माण्हुनि रोबे खां एॾी बहितरीनु वजत जो सबबु पुछियो त हुन माइक्रोफोन ते अची चयो, मां पियानो सिखण जा हफ़्तेवार सबक़ु वठणु न अची सघंदो हुउसि, छाकाणि त मूंखे हिते मोकिलण वारो को बि कोन हो। अमां ॾाढी बीमार थी वई हुई। खेसि कैंसर वकोड़े वई हुई। अॼु सुबुह जो जॾहिं हूअ गुज़ारे वई त मुंहिंजे दिलि चयो त मां खेसि यादगार पियानो ॿुधायां।
ॾिसो हीउ पहिरियों भेरो आहे जॾहिं हूअ मूंखे मुकमिल नमूने ॿुधी सघे थी, छाकाणि त जहिड़े हूंदे हूअ ॿोड़ी हूंदी हुई। जॾहिं मां सम्झां थो त हूअ मूंखे ॿुधी सघे थी त पोइ मूंखे यकीननि सभिनी खां बहितरीनु परफॉर्मेंस ॾियणु घुरिजे।